कराची हिकु अहिड़ो शहरु आहे जिते हर घिटी, हर मोहल्ले ऐं हर मैदान में क्रिकेट जी धड़कन ॿुधण में अचे थी। पर उन्हनि ई मैदाननि मां हिकु अहिड़ो ग्राउंड बि आहे जेको हज़ारे नौजवाननि जे ख्वाबनि खे हक़ीक़त जो रूप ॾियण में पंहिंजो किरदारु अदा करे रहियो आहे। नॉर्थ नाज़िमाबाद में क़ाइमु जनाह कॉलेज क्रिकेट ग्राउंड, जिते हर सुबुह हिकु नई उमेद ऐं हर शाम हिकु नई कहाणी जनम वठे थी। नंढड़ा ॿार हुजनि या नौजवान, हर कंहिं जे अखियुनि में हिकु ई ख्वाबु हूंदो आहे त हिकु ॾींहुं पाकिस्तान जे साई जर्सी पाए पंहिंजे मुल्क जी नुमाइंदगी कनि। उन ख्वाब ताईं पहुचण लाइ रुगो ख़्वाहिश काफ़ी न आहे, पर महिनत, मुसलसल मश्क ऐं बहितरीन माहौल जी बि ज़रूरत हूंदी आहे। ऐं जनाह कॉलेज क्रिकेट ग्राउंड उहो ई माहौल फ़राहम करे रहियो आहे। हिन ग्राउंड में रोज़ानो रांदीगर नेट प्रैक्टिस कनि था। को पंहिंजी बैटिंग खे बहितर बणाए रहियो आहे, को तेज़ रफ़्तार बॉलिंग ते कमु करे रहियो आहे, त को बहितर फील्डिंग सिखण में मसरूफ़ आहे। हिते सिर्फ़ु रांदि न, पर नज़म, डिसिप्लिन, टीम वर्क ऐं मुक़ाबले जो जज़्बो बि सेखारियो वञे थो। ग्राउंड जी सुठी पिच, बहितर आउटफील्ड ऐं पुरअमन माहौल रांदीगरनि खे इहो एतमाद ॾियनि था त हू पंहिंजी सलाहियतनि खे निखारे सघनि। केतिरा ई नौजवान स्कूल, कॉलेज या नौकरी खां पोइ सिधो हिते पहुचनि था, छाकाणि त हू ॼाणीनि था त ख्वाब ॾिसण सां न, पर महिनत करण सां पूरा थींदा आहिनि। क्रिकेट सिर्फ़ु हिकु रांदि न आहे, पर इहा हिकु अहिड़ी ॿोली आहे जेका पाकिस्तान जे हर शहर, हर ॻोठ ऐं हर घिटीअ खे पाण में ॻंढे थी। अहिड़ा ग्राउंड नौजवान खे रुगो सिहतमंद सरगर्मियुनि ॾांहुं नथा आणीनि, पर उन्हनि खे ख़राबु सोबत ऐं मनफ़ी आदतनि खां बि परे रखनि था। वालिदिन लाइ बि हीउ हिकु बहितरीनु मौक़ो आहे त हू पंहिंजे ॿारनि खे रांदियुनि ॾांहुं राग़िब कनि, जिते संदनि जिस्मानी ऐं ज़हनी सलाहियतूं वधीक मज़बूत थियनि। जनाह कॉलेज क्रिकेट ग्राउंड केतिरनि ई नौजवाननि लाइ हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जितां हू पंहिंजी क्रिकेट जे सफ़र जी शुरूआति कनि था। अॼु जेको रांदीगर हिते नेट ते महिनत करे रहियो आहे, मुमकिन आहे सुभाणे कंहिं वॾी टूर्नामेंट में पंहिंजी सलाहियतनि सां सभिनी खे हैरान करे छॾे। जेकॾहिं तव्हां बि क्रिकेट सां मुहबत रखो था, त पंहिंजे ख्वाबनि खे सिर्फ़ु सोचनि ताईं महदूद न रखो। मैदान ते अचो, महिनत करियो, सिखंदा रहो ऐं हर ॾींहुं पाण खे काल खां बहितर बणायो, छाकाणि त वॾा रांदीगर क़िस्मत सां न, पर मुसलसल महिनत, हिमत ऐं अहिड़नि ई मैदाननि ते तयारु थींदा आहिनि। हीउ सिर्फ़ु हिकु क्रिकेट ग्राउंड न आहे, हीउ उन्हनि हज़ारे नौजवाननि जी उमेदनि, ख्वाबनि ऐं रोशन मुस्तक़बिल जी शुरूआति आहे, जेके हिकु ॾींहुं पाकिस्तान जो नालो दुनिया में रोशन करण जो अज़म रखनि था।